हेलो हाँ इहो म्यूनसिपालिटी में लगो ना फोन। अरे जितां बटण दबाईंदा उते ई लॻंदो न फोन। त हे न असांजे हिते ॿुधो न हो पाणी भरिजी वियो आहे यार सॼो। बरसाति जाम चालू आहे न त पासे जो नालो फुल थी वियो आहे। नाले मां मछियूं केकड़ा सभु ॿाहिरि अची विया आहिनि ऐं हेठि जेके कुता सुम्ही पिया हुननि स्विमिंग करणु चालू कई अथऊं। त हाणे मछियूं किथे आहिनि? मछियूं पासे में घर आहिनि न माण्हुनि जा बेड़े कया हुन में घुसी वियूं आहिनि। त माण्हू किथे आहिनि? माण्हू उहे मछियूं खाइनि था न, छा कंदा? ऐं कुता किथे आहिनि? कुता अञा ताईं स्विमिंग था कनि न, ॿिनि खे ईंदी न हुई, इहो डुबी विया वीचारा। त तव्हां छा पिया कयो? मां छा कंदुमि, मां ॾिसी करे हली आयमि न। मां 5 माड़े ते रहंदो आहियां यार। त हाणे छो फोन कयो अथव? 5 माड़े ताईं पाणी पहुचेव पोइ फोन कजो न। दिमाग़ ख़राब थी वियो त 5 माड़े ताईं पहुचे, हेठियां 4 माड़ा ख़लास थींदा न तेसि ताईं। पहिरियों पाणी पहिरें माड़े ते ईंदो न त हो कंदा न फोन। तव्हांखे छो एॾी खुसखुस लॻी आहे ॿियनि जे मैटरनि में? अरे कोई बि फोन करे तव्हांखे छा करिणो आहे हुन सां? मां छा कयां हाणे? ख़ाली करायो न पाणी सॼो, गाॾियूं वाॾियूं खणी अचो न। गाॾी खणी अचो माना हटनि में भरे ईंदासीं या पाणी, या गाॾी जी डिकीअ में भरे वञूं? मूंखे न ख़बर आहे यार, खणी वञो पाणी तां। ॿुधो सभिनी फ्लैटाउनि खे चओ पंहिंजा डम बाल्टियूं खणी हेठि लवनि ऐं पाणीअ सां भरे करे खणी वञो घर में। अच्छा, ऐं उन खां पोइ बि पाणी बचे त? हिकु दफ़ो न करिणो कमु, जीअं डम बाल्टियूं खणी भरे वेंदव न घर, हिकु माण्हू अंदरि वञी सनानु करिणो आहे। सनान में खपी वेंदो पाणी, पोइ वरी हेठि लहणो आहे। डम बाल्टियूं भरणियूं आहिनि, घर वञिणो आहे, पोइ वरी ॿियो माण्हू सनानु कंदो, पोइ टियों सनानु कंदो, पोइ चोथों, पंजों, छहों। ईअं कंदे कंदे सॼो पाणी ख़तमु थी वेंदो। अड़े लेकिन किने नालीअ पाणीअ में सनानु कंदा त खुजली थी वेंदी न बाडीअ में। हा यार इहो त मां सोचियो ई न। ऐं सनान जो असां कंदासीं त बाथरूम मां पाणी निकिरी हेठि अचिणो आहे न वापसि। त हिकु कमु कयो न, सभु माण्हू हेठि अची 2-2 बोतलूं पी वञो, पाणी ख़तमु थी वेंदो पाणी। किनो नाले जो पाणी पी वञो अची। अरे यार पी बि नथा सघो, सनानु बि नथा करे सघो, त छा कंदव ॿियो पाणीअ जो? ॿियो कोई ऑप्शन ॿुधायो न पोइ। मां छा ॿुधायांव, तव्हां कयो न अची कुझु। मां छा कयां? जॾहिं तव्हां हेॾा ॼणा मिली करे कुझु नथा करे सघो त असां 4-5 ॼणा मिली करे छा कंदासीं? यार लॉकडाउन अञा हाणे खुलियो आहे, मथां हेॾी बरसाति चालू आहे, मथां तव्हां मथो था खाओ। शुक्र मञियो लॉकडाउन खुलियो अथव, शुक्र मञियो बरसाति पएव थी, शुक्र मञियो मां मथो खाओ त मां फोन ते ॻाल्हाईंदो न वधीक सां। मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे, तव्हां पाणी घर में खणी वेंदव, सनानु कंदव त पाणी हेठि अची वेंदो, त असां बि अची कंदासीं छा? असां पाणी पन्नीअ में विझंदासीं त बि पाणी हेठि किरी पवंदो, गाॾीअ में विझंदासीं त बि हेठि किरी पवंदो, त पाणी आख़िर वेंदो काथे? मूंखे कहिड़ी ख़बर? ॾिसो ख़बर तव्हांखे बि कोन अथव, ख़ाली फ़ुकट फोन करे तंग था कयो यार मूंखे ख़बर। ॿुधो मूंखे हेॾी ॼाण आहे कोन हिन कम जी। मुंहिंजो सीनियर अचे, मां हुन खां पुछी करे तव्हांखे फोन कयांव थो। जंहिं कम ते वेठो आहे हुन जी आइडिया ई कोन थी। अरे मूंखे अञा 3 ॾींहं थियण ते अची, लॉकडाउन में हिननि जा सभु माण्हू निकिरी विया त मूंखे अर्जेंसी में नौकरी मिली वई। मां न नओं आयो आहियां यार हिते। न लेकिन मूंखे इहा ॻाल्हि सम्झणी आहे कि पाणी आख़िर वेंदो काथे? सीनियर हाणे केॾी महिल पुछी ॿुधाईंदा? मां पुछी रखांव थो, तव्हां बिल्डिंग जो नालो ॿुधायो। चढ़ियो चढ़ी अपार्टमेंट। तव्हां चढ़ियो चढ़ी अपार्टमेंट में रहंदा आहियो? अरे असांजो सीनियर बि त उते ई रहंदो आहे, हेठि बैरक में। मां उहो ई चवां जे लेट छो कई अथई हुन? अरे पहिरीं गिटीअ में पाणी भरिजी वियो हूंदोसि हुन घर में, हुनखे जल्दी वञी बचाओ, सो डुबी वियो त ज़िंदगीअ में पाणी न निकिरंदो तव्हांजी बिल्डिंग मां। जय झूलेलाल, छा हाल आहे सभिनी जो? बरसाति में तव्हां केतिरो मज़ो था कयो? कमेंट करे ज़रूरु ॿुधायो। वीडियो खे लाइक शेयर करे छॾियो। हिन अलावा हिंदी चैनल ते 4th एपिसोड अची वियो अथव, रेस्टोरेंट्स ड्यूरिंग लॉकडाउन, नेठो अथव, डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल अथव, जल्दी वञी ॾिसो। नेक्स्ट वीक ताईं 5th एपिसोड अची वेंदव, श्याम पूनावाला, नओ कैरेक्टर, नओ एपिसोड, हिकदमि मज़ेदार इंटरेस्टिंग, उहो बि मिस न कजो। त मां मिलांव थो नेक्स्ट वीडियो में, तेसि ताईं बाय बाय, टेक केयर।